अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं उन ॾींहुं असां खाइन पुछंदासीं त ए जिन्नन ऐं इंसाननि जी जमायत, छा तव्हां वटि तव्हां मां पैगंबर न आया हुआ जेके अव्हां खे मुंहिंजूं आयतूं ॿुधाईंदा हुआ, अव्हां खे हिन ॾींहं जे अचण खां ख़बरदार या हिॾारींदा हुआ? उन वक़्तु उहे गुनाहगार चवंदा त बराबर उहे आया हुआ ऐं असीं पाण ते शाहिदी ॾियूं था त उन्हनि असां खे सभु कुझु ॿुधायो हो, पर असां उन्हनि जो चवण न मञियो हो। हक़ीक़त इहा आहे त दुनिया जे थोरनि ॾींहंनि जी ज़िंदगीअ उन्हनि खे धोखे में विझी गर्क करे छॾियो हो ऐं उन्हीअ ॾींहुं हू खुदि पंहिंजे पाण ते शाहिद हूंदा त बेशक हू काफ़िर हक़ जा मुनकर हुआ। उहो उन्हीअ करे त रसूल उन्हनि वटि आया ऐं जीअं उहो साबित थिए त तुंहिंजो रब अहिड़ो न आहे जो ॻोठनि खे ज़ुल्म या नाइंसाफ़ीअ सां तबाह करे ऐं उतां जा रहाकू बेख़बर हुजनि ऐं सभिनी लाइ संदन अमलनि मुताबिक़ दर्जा यानी मर्तबा आहिनि। ऐं तुंहिंजो रब जेके कुझु हू कनि था तंहिंखां हरगिज़ गाफ़िल न आहे ऐं तुंहिंजो रब बेनियाज़, बेपरवाह ऐं बेहद रहम करण वारो आहे। जेकॾहिं हू घुरे त अव्हां खे हटाए छॾे ऐं अव्हां खां पोइ जंहिं खे घुरे तंहिंखे तव्हांजो जाइ नशीन करे अव्हां खे हिकु ॿिए क़ौम जी नस्ल या औलाद मां पैदा कयो अथई ऐं ॿियनि जा वारिस थिया आहियो। बेशक जंहिं ॻाल्हि जो अव्हां सां फ़ाइदो कयो वञे थो उहा ज़रूर ईंदी, यानी क़यामत, ऐं तव्हां अल्लाह खे उन जे न अचण खां मजबूर या आजिज़ नथा करे सघो। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू चओ, ए मुंहिंजी क़ौम, अव्हां पंहिंजी जाइ ते अमल कंदा रहो, आउं बि पंहिंजी जाइ ते अमल कंदड़ आहियां। पोइ अव्हां खे जल्दी ख़बर पइजी वेंदी त कंहिंजे लाइ आख़िरत जो घर आहे, यानी कंहिंजी थी आक़िबत चङी थिए। बेशक हीअ ॻाल्हि यकीनी आहे त ज़ालिम कामयाब न थींदा ऐं हिननि अल्लाह जी पैदा कयल पोख ऐं चौपाए माल मां अल्लाह लाइ हिकु हिस्सो मुक़रर कयो आहे ऐं पंहिंजे गुमान मुताबिक़ चवंदा आहिनि त ही अल्लाह लाइ आहे ऐं ही असां जे महबूदनि लाइ। पोइ जेको हिस्सो हू पंहिंजे शरीकनि लाइ मुक़रर कनि था उहो त अॻु में ई हराम आहे, सो अल्लाह खे त पहुचे ई कोन थो, ऐं जेको अल्लाह लाइ आहे सो हिराए फिराए करे पंहिंजे महबूदनि ॾांहुं मोकिलीनि था। तंहिं करे संदन शरीक कयल भाङे भाई वारनि खे पहुचे थो, यानी अल्लाह वारे हिस्से में बि बेईमानी कनि था। उन करे उन्हनि जो उहो बि क़बूल नथो थिए। उहो कहिड़ो न बुछड़ो फ़ैसिलो आहे जेको हू कनि था। अहिड़ी तरह केतिरनि ई मुशरिकनि लाइ संदन हथरादू बणायल खुदाई शरीकनि संदन औलाद जो क़त्ल करण जहिड़ो वहशी कम बि सुहिणो ऐं खुशनुमा करे ॾेखारियो आहे त जीअं खेनि तबाही, बर्बादीअ ऐं हलाकत में विझनि ऐं संदन दीन खे मथनि रलाए मिलाए मुश्तबा या मशकूक करे छॾी। ऐं जेकॾहिं अल्लाह घुरे हा त हू ईअं न कनि हा, पर छाकाणि त हू हक़ जे इनकार, बुग़्ज़ ऐं हसद में अंधा थी विया आहिनि, उन करे अल्लाह उन्हनि खे छॾे ॾिनो आहे। तंहिं करे तूं बि खेनि विसारे छॾ ऐं जेके कुझु ठाह ठाहिनि था या कूड़ घड़ीनि था, तंहिं करे उन्हनि खे उन्हनि जे हाल ते छॾे ॾे ऐं पंहिंजे ख़्याल मुताबिक़ चवनि था त ही जानवर ऐं हीअ पोख ख़ासि माण्हुनि खां सवाइ ॿियनि माण्हुनि ते हराम आहे। इन्हनि खे फ़क़ति उहो ई खाई सघे थो जंहिंखे असीं खाराइण चाहियूं ऐं अल्लाह ते कूड़ो ठाहे किन जानवरनि जूं पुठियूं यानी बार ढोइण ऐं सवारी करण खां हराम कयो अथनि ऐं किन जानवरनि ते हलाल करण वक़्तु अल्लाह जो नालो नथा वठनि ऐं जेके रीतूं ऐं रस्मूं उन्हनि इख्तियार कयूं आहिनि उहे हुन अल्लाह ते सरासर बहतान आहिनि ऐं जल्दी खेनि अल्लाह उन्हनि खे ठाहिण जो बदिलो ऐं सज़ा ॾींदो। ऐं अहिड़ी तरह इहो बि चवनि था त जेके उन्हनि जानवरनि जे पेट में आहे उहो फ़क़ति असां जे मर्दनि लाइ आहे ऐं इहो असां जी औरतुनि ते हराम आहे। जेकॾहिं इहो मोल हूंदो त इहो सभु मर्द ऐं औरतूं उन में शरीक आहिनि। अल्लाह जल्दी खेनि अहिड़ी बेबुनियाद ॻाल्हियुनि जी सज़ा ॾींदो। बेशक उहो वॾो दानाओ ऐं हर शइ खे हर हंधि हर वक़्तु चङी तरह ॼाणींदड़ आहे। उन्हीअ में को बि शक न आहे त जिन पंहिंजे औलाद खे बेवकूफ़ीअ ऐं अणॼाणाईअ जे करे क़त्ल कयो आहे उहे वॾे खसारे वारा थिया, ऐं जिन अल्लाह जे ॾिनल रिज़्क़ खे अल्लाह ते कूड़ मणींदे हराम कयो उहे यकीनन गुमराह थी चुका ऐं हिदायत वारा ई न थिया।